अल्लाह ताला असां तव्हां खे निमाज़ी बनाए माण्हू वीचारा निमाज़ खां लहराई था रहे छो बतायो फ़कीर वियो निमाज़ पढ़ सुभान अल्लाह चो ॿुधायो सुभान अल्लाह निमाज़ पढ़ वियो त जमात मां हिकिड़े खां वरी इहो बर्स्ट अला बर्स्ट सम्झो था हाँ से हवा साले हवा ऐं जेको तव्हां नालो ॾींदा पेश मां हुजड़ा कि शर्म कोन थो अचे मस्जिद में बर्स्ट हणो वुज़ू करे जो हाणे लज खां केरु उथी हर को पियो कंधे हेठि करे फ़कीर उथियो वुज़ू करे मोटी आयो जी भॻे तुंहिंजो वुज़ू भॻो छा चई न मुंहिंजो कोन भॻो परायूं चटियूं पिया भरियूं अलाए तव्हांखे डपा अलाए छा परायूं चटियूं न भरणियूं पर मस्जिद जो मोह ई नथा कयो अल्लाह से सभिनि खे निमाज़ी बनायो आहे जेके निमाज़ी होसीं निमाज़ जी पाबंदी कयो पर जेके सुस्ती थी तव्हां कोशिशि कयो नबी करीम हिकिड़ो दफ़ो मदीने में वञनि पिया हिकिड़े पग खे धूण ॾेई जी साईं सहाबी नबी शुक्र हे आयो वण जा पन ॾिठई के छणी विया पासे छणी विया पर मुंहिंजो उम्मती वुज़ू करे निमाज़ पढ़ंदो सही न त उन जा गुनाह बि ईअं छणी वेंदा आहिनि जंहिं वण जा पन छणी विया वरी हिकिड़े दफ़े फरमायो साहबियो जी क़िबला साहबियो जी साईं अबा तव्हांजे घर जे साम्हूं नहर हुजे पंज टाइम उन नहर में केर वेंजे हल यबका मिन बरनिही शैउन छा उन जे जिस्म ते मेर रहंदी साहबन जो क़िबला साईं पंज टाइम वेंजे त मेर के रहंदी पर मैं फज़ालिक मज़ल सलवातिल खम्से यमहुल्लाहु बिहिन्नल खताया पर मैं त पंज नमाज़ुन जो मिसाल इया जे पंज टाइम नहर में वेंजे मेर जिस्म ते न रहंदी ए पंज टाइम नमाज पढ़े त गुनाह जिस्म ते रहंदा ई कोन निमाज़ जे बरकत सां गुनाह हलिया वेंदा या अल्लाह इन महफिल के कबूल फरमा आजी सजन की खैरात कबूल कर ए जेके दोस्त परे वेजे खां आया अचण जो उन के सवाब दे मेहरबानी जंत कड़ियो वेगी मुजा बोलाए करीम हजरत इमाम हुसैन जो शान बुधूं सहाबन जो शान बुधूं नबी करीम जो गालियों बुधूं अल्लाह सही हिनन के सबन के अचण जो सवाब अता फरमा वेण जो सवाब दे रब करीम जेके बीमार हन तन के शिफा कामिला अता फरमा जेके बेऔलादी हन तन के नेक साले औलाद दे जेके बेनमाजी हन तन के नमाज पढ़ने की तौफीक दे ये जमात मौला रसूलुल्लाह जिया ये जमात उम्मत मदीने वाले साईं जी हथ मथे खयो बिछिया इनन जे हथन के खाली न मोटा पंहिंजे रहमत सां भरे मोटा इनन सभिनी के इनन जो जायज़ मुरादूं आसानी सां अता फरमा असां के कोरोना वायरस जे मर्ज़ खां बचा असां के कोरोना वायरस जे करे जेके मुसीबतूं माश जी ऐं कारोबार जूं आहियूं उन्हनि खां बचाए असां मुसलमाननि जी मथां रहम ऐं करम फरमा बेबरकत इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा सब पढ़ो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह।